नाज़रीन, सखर मां अव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया। हफ़ीज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ सखर जे सेक्शन थाणे जी पुलिस बैराज रोड ते वाक़ई हिकु मुसाफ़िरखाने ते छापो हणी मुबैना फहाशी जे अॾे जो पोल पधिरो करे छॾियो। कार्रवाई दौरान होटल मालिक, मैनेजर ऐं औरतुनि समेत 10 ॼणनि खे गिरफ़्तार करे मथनि संगीन कलमनि तहत केस दाख़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि सेक्शन थाणे खे खुफ़िया इतला मिलियो त बैराज रोड ते क़ाइम नूर मुसाफ़िरखाना में होटल इंतज़ामिया पारां 12 औरतूं घुराए गैर इख़लाक़ी सरगर्मियुनि में मुलविस हुजण जो इंकशाफ थिया आहिनि। इतला ते एसआई मोहम्मद क़ासिम अबड़ो जी अॻवानी में पुलिस टीम ओचितो छापो हयो। छापे दौरान पुलिस होटल जे मुख़्तलिफ़ कमरनि मां 8 मर्दनि ऐं 2 औरतुनि खे मुबैना तौरु गैर इख़लाक़ी हालत में गिरफ़्तार कयो। गिरफ़्तार थियलनि में होटल जो मालिक ग़ुलाम क़ादिर मेमण, मैनेजर ग़ुलाम हुसैन मीराणी, यासिर अली अबड़ो, मुहर्रम अली केहर समेत मोहम्मद अयाज़ ॾेहर, मुज़मिल अली घांगरो, जीअन शेख ऐं राशिद हुसैन कटपर शामिल आहिनि, जॾहिं त 2 औरतुनि खे बि हिरासत में वरितो वियो आहे।